जो परवेज़ समेजो तव्हां ॾिसी रहिया आहियो गप शप। जंहिं सां तव्हांखे वठी आया आहियूं इतवार बाज़ार में। हालांकि रमज़ान जी पहिरियों ॾींहुं आहे अॼु ऐं इतवार बाज़ार बि लॻल आहे, लेकिन गर्मी जे करे ऐं रोज़े जे करे इतवार बाज़ार में उहा रौनक न आहे जेका हुजणु खपे। अचो त असां तव्हांखे गप शप ऐं सैमसंग जो कैमरा एलसीडी आहे। हिते अहिड़ियूं शयूं बि मिलंदियूं आहिनि जेके बाआसानी तव्हांखे 500,000 ताईं मिली वेंदियूं आहिनि। ऐं अहिड़ी कैमरा अगरि तव्हां सदर मां वठो त 5-6 हज़ार घटि कोन मिलंदी त, लेकिन पहिरियों रोज़ो आहे पोइ दाग बची वियो। पैर रखण जी जॻह न हूंदी आहे, लेकिन हिन वक़्तु जेको आहे सॼी बाज़ार ख़ाली पई आहे। रमज़ान जो अॼु पहिरियों रोज़ो आहे, इतवार जो ॾींहुं आहे ऐं संडे बाज़ार लॻल आहे यूपी में। हिते माण्हुनि जो रश ॾाढो हूंदो आहे, पैर रखण जी जॻह न हूंदी आहे। लेकिन हिन वक़्तु हिकु रोज़े जे करे ऐं ॿियो गर्मी जे करे माण्हू न हुजण जे बराबरि आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो कि रोड सॼा रस्ता सॼा ख़ाली पिया आहिनि। त हलो असां इतवार बाज़ार जे ॿी जेको आहे बाज़ार हलूं था। ॾिसो त कैमरा तव्हांखे ॾेखारींदी। हिते बि जेको आहे हिते रश कान्हे का, हिते चहल पहल कान्हे का गर्मी जे करे ऐं रोज़े जे करे। चंद ई दुकानदार वेठा आहिनि जेके वीचारा पंहिंजी गर्मी में पंहिंजे बचनि जी रोज़ी करण लाइ आया आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो कि माण्हुनि जो रेशो ॾाढो ई घटि आहे ऐं न हुजण जे बराबरि आहे। हलो नाज़रीन, थोरो अॻिते था हलो। आया हूँ इतवार बाज़ार जे हिकु ॿी जेको आहे स्ट्रीट चइजे या घिटी चइजे। हिते बि पैर रखण जी जॻह न हूंदी आहे, लेकिन हिन वक़्तु जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो कि चंद ई माण्हू आहिनि जेके ख़रीदो फ़रोख़्त करे रहिया आहिनि रमज़ान जे करे ऐं ॿियो शायदि गर्मी जे करे। तव्हां ॾिसी रहिया आहियो कि जेको आहे हेतिरी रश न आहे, वरना हिते पैर रखण जी जॻह बि मुश्किल सां हूंदी आहे। जीअं त मां तव्हांखे कैमरा ॾेखारी, इहा कैमरा 400-500 ताईं मिली वेंदी आहे। अगरि इहा ई कैमरा तव्हां दुकान तां वठो त 5,000-6,000 घटि तव्हांखे न मिलंदी। इन करे माण्हू तक़रीबन हिते इन करे ईंदा आहिनि कि हिते हिकु त ॿाहिरियूं शयूं मिलंदियूं आहिनि ऐं ॿियो सुठियूं शयूं मिलंदियूं आहिनि, पाइदार शयूं मिलंदियूं आहिनि। पर इहो आहे कि थोरो रिस्क खणणो पवंदो आहे, कॾहिं शयूं सही निकिरंदियूं आहिनि, कॾहिं ख़राबु निकिरंदियूं आहिनि। लेकिन माण्हू घणी तादाद में ख़रीदो फ़रोख़्त हिते ई कंदा आहिनि अची करे इतवार बाज़ार में। लेकिन पहिरें रोज़े जे करे शायदि इतवार बाज़ार जे माहौल ते वॾो असरु पियो आहे ऐं जेको आहे माण्हू ॾाढो घटि आया आहिनि। हीअ आहे इतवार बाज़ार जी मेन सड़क, जंहिंजे ॿिन्ही इतराफ़ खां जेको आहे स्टॉल लॻंदा आहिनि। हिते पैर रखण जी जॻह न हूंदी आहे। हिन वक़्तु जेको आहे माण्हू आहिनि, मगर ॾाढा ई घटि आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो कि माण्हू केतिरा घटि आहिनि। पैनासोनिक जी कैमरा आहे
जेका लॻे पुराणे दौर जी थी BHFC इहा ई अगरि तव्हां जेको आहे बाज़ार खां वठंदा हुए फिर इहा बाज़ार मिलते मोबाइल तो न हूंदी लेकिन आहे पुराणे दौर जी मगर रिस्क खणणो पवंदो आहे हली बि सघे थी न बि हली सघे थी लेकिन तव्हांखे इतवार बाज़ार में अहिड़ियूं शयूं टिपिकल बि मिली वेंदियूं आहिनि दवाई घणे आहे 600 रुपए जी आहे ॿिए 600 रुपया ॿुधाए थो हिन कैमरा जा अगरि की इहा हल्दी हुजे तव्हां बाज़ार में वठंदा 3-4 रुपया घटि न मिलंदी ऐं मूवी कैमरा आहे तक़रीबन शादी में हिकु वीडियो ठाहींदा हुनजे कमु ईंदी आहे त मां कैमरा परचेस कई आहे भाऊ खां महिरबानी कई आहे मूंखे 300 में ॾिनी महिरबानी जीअं तव्हां ॾिठो असां सम्झूं था की इतवार बाज़ार बंदि थी वई आहे जेके रमज़ान जो पहिरियों रोज़ो ऐं गर्मी आहे चंद हिकु माण्हू आया आहिनि जेके पंहिंजो कारोबार करनि था पिया इतवार बाज़ार फुल त न चइजे लेकिन थोरी घणी खुलियल आहे लेकिन असांखे शक इहो पियो इतवार बाज़ार बंदि थी चुकी आहे गर्मी जे करे ऐं पहिरें रोज़े जे करे तव्हां कंहिंखां विज़िट करायोसीं तव्हां ॾिठो की इतवार बाज़ार में चंद हिकु माण्हू पंहिंजी ख़रीद फ़रोख़्त करण लाइ आया आहिनि ऐं असांखे हाणे हीअं ॾींदा मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु तव्हांजो पंहिंजो होस्ट परवेज़ समेजो मिलूं था हिकु नई वीडियो सां गॾु तेसिताईं पंहिंजो भेरो ख़्यालु कजो अल्लाह